हिंगोरजा में मुबैना तौर गुम थी वियल नीगर शंकर लाल जे वारसनि एहतजाज कंदे पुलिस ऐं बस वारनि खे ॻोल्हा जी अपील कई आहे। इन हवाले सां पेश आहे अब्दुल जब्बार चांग जी रिपोर्ट। हिंगोरजा भरिसां ॻोठ मंगणापुरा में जेको मासूम नींगर 13 साल शंकर जेको माणे जो गुम थी वियो आहे, असीं अॼु मौजूदु आहियूं उन्हनि जे वारसनि सां। अचो त ॻाल्हायूं उन्हनि जो वधीक उन बारे में छा चवणु आहे। मूंखे चयो बाबा मां गंबत वञा त इन सां गॾु ॾींहं राति इन सां गॾु हूंदो, ॾींहं राति इन सां ई गॾु हूंदो। त बाबा हा मिठल छोकिरो थी इन खे जंहिंखे मां थाणे में ॾिनो थी, पुलिस ॾे वञूं था, पुलिस असांजी ॿुधे कान थी। अॼु इहा रिश्वत खोर लॻी पई आहे। महिरबानी कयो कि वज़ीर अल्लाह खे सभिनी खे सूबेदारनि खे इहो ई अर्ज़ु आहे, बचो मूंखे पंहिंजो बाबा वापसि आणे ॾियो। नालो मुंहिंजो बचो विञाइजी वियो, अॼु 9-10 ॾींहं थिया आहिनि। मूंखे मानी नथी वणे। मुंहिंजो पुटु हुजे त मां मानी गॾु खायां। मुंहिंजो बचो विञाइजी वियो आहे, बेगुनाह आहे। मुंहिंजे बचे खे खणी विया आहिनि आतरा, अलाए कीअं खणी विया। असांजो हुन ते यकीन हुयो, असां कुझु न कयोसीं। अब्बा मिठल सां गॾु वञा थो, मां शहर मोटी थो अचां, हुन खां वरी वियो त गुम ई न थियो त असांखे अचे, असांखे घर मुंहुं ई न ॾेखारियो आहे। पर तव्हां मदद कयो, जे हुजे किथां त ॾियो। हाणे पर असां बीठा आहियूं, भाणे जे नथी मानी खाए पीए। मां जी त हालत ॾिसो तव्हां बि। हिनखे साईं तक़रीबन 8-9 ॾींहं असां हिन लाइ परेशान वेठा आहियूं। मां उनजो चाचो थो ॻाल्हायां। असां लाइ को सरकार एक्शन नथी खणे, असांजे लाइ को सूबेदार एक्शन नथी खणे। असां सूबेदार ॾे वञूं था त पैसा था घुरनि, ईअं था घुरनि। असां ग़रीब माण्हू किथां आणे ॾियूं साईं। असांजी तव्हां मदद कयो, असां तव्हांजे औलाद जे आसरे वेठा आहियूं। ॿियो असां ग़रीबनि जो केरु ॿुधंदो साईं। फोरू खे बि पकड़ियो आहे त पुलिस असां खां कोई एहतजाज नथी करे। सिंध IG DIG ज़िलो खैरपुर खे इहा असांजी अपील आहे त इन खां असांजो शंकर लाल कहिड़े हिसाब सां मोटाए ॾियो। मासूम नींगर शंकर लाल वारसनि जूं तव्हां ॻाल्हियूं ॿुधियूं। हिननि जे अमड़ जेको वालिद ऐं जेके चाचा उन्हनि जे वारसनि जूं तव्हां ॻाल्हियूं ॿुधियूं। हिननि जो चवणु हुयो त शंकर लाल असांखे मोटाए ॾियो। हिननि वसवरनि खां अपील कई त असांजी ॻोल्हा में मदद कई वञे, जीअं असांजे घर में जेका पकड़ियल बेचैनी आहे उहा ख़तमु थी सघे। कैमरामैन अब्दुल सत्तार चांग सां गॾु अब्दुल जब्बार चांग, टाइम न्यूज़, हिंगोरजा।